अचो थी हाणे आउं गुज़ारिश कंदुसि पंहिंजे बहादुर मरकज़ी जनरल सेक्रेटरी पेटीएल ऑफ सिंध साईं गाज़ी ख़ान जमाली खे तव्हांजे भरपूर ताड़ियुनि जी गूंज में साईं गाज़ी ख़ान जमाली। उन खां पोइ गुज़ारिश आहे साईं असांजे इंतिहाई समाजड़े सुलझणे ऐं कोमल दिल जे मालिक साईं मुख्तियार सोलंगी डिप्टी जनरल सेक्रेटरी पेटीएल ऑफ सिंध खे मथे स्टेज ते शहीद हूशमंद शीदी जे देश जी असांजी अदड़ी पेटीएल ऑफ फीमेल डिप्टी जनरल सेक्रेटरी खे गुज़ारिश आहे त मथे स्टेज ते अचनि अदी अमीना कमरानी। गुज़ारिश आहे साईं अब्दुल शकूर सारंग मेमण मरकज़ी मालियात सेक्रेटरी खे त मथे स्टेज ते साईं अकबर अली सुमरो मरकज़ी प्रेस सेक्रेटरी खे बि गुज़ारिश आहे त ताड़ियुनि जी गूंज में मथे स्टेज ते तशरीफ़ खणी अचनि। असांजे कराची जो बहादुर साथी साईं मोहम्मद यूसुफ बलोच गुज़ारिश आहे साईं मथे स्टेज ते अचनि। हाणे आउं गुज़ारिश कंदुमि असांजो इंतिहाई मोतबर दोस्त आहे साईं शहाबुद्दीन डोमकी साहब खे त एज़ाज़ी महिमान तौर मथे अचे स्टेज ते तशरीफ़ फरमा कोन आयो आहे। चलो ठीकु असांजी मरकज़ी पार्टी स्टेज ते तशरीफ़ फरमा थी चुकी प्रोग्राम जी बाक़ाइदे शुरूआत जे लाइ अल्लाह पाक जे बाबरकत नाले सां शुरूआत करण जे लाइ गुज़ारिश कंदुमि साईं अहमद करीम साहब उमरकोट जो उस्ताद आहे अची तिलावत कलाम पाक कनि। साईं अहमद करीम أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم والعصر إن الإنسان لفي خسر إلا الذين آمنوا وعملوا الصالحات وتواصوا بالحق وتواصوا بالصبر صدق الله العظيم. जज़ाकल्लाह। कुछ प्रोग्राम उजलत में हलण सबबि ऐं मूंखे इत्तफ़ाक़ी स्टेज सेक्रेटरी घुराइण सबबि कुझु कोताहियूं थियनि पयूं उन जे लाइ दोस्तनि मुंहिंजी जेको आहे दुरुस्तगी कई मूंखे हुकुम थियो आहे त आउं गुज़ारिश कयां मथे स्टेज ते अचण जे लाइ पेटीएल जे इंतिहाई सीनियर साथी पेटीएल सांगर जे सदर आइन जे बानी हाजी नाज़िर निज़ामानी साहब खे त मथे स्टेज ते तशरीफ़ कयो। आई साहब रखे जी रीजन खैज़े औसुला रमानवा हां गाजी खान जमाली कायदे उस्ताद हाणे आउं गुज़ारिश कंदुसि सॼी सिंध जे बहादुर ऐं अरॾे असांजे साथी ज़वार मोहम्मद सालिम ज़रदारी तव्हांजे भरपूर तारीन में साईं खे गुज़ारिश आहे मथे स्टेज ते
गुज़ारिश आहे पेटेल जे साबिक़ मालियात सेक्रेटरी असांजे पेटेल जे बहादुर साथी साईं मुर्शिद अनारदीन शाह के त मथे स्टेज ते तशरीफ़ खणी करे। साईं मुर्शिद अनारदीन शाह। उस्ताद पैनल जो सदारती उम्मीदवार साईं अनारदीन शाह जंहिं आख़िर में असांजे पैनल लकी शाह सदर पैनल की हिमायत कई, जंहिं सबबि असांजी कामयाबी यकीनी बणी। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि साईं गुलाम रसूल खान जे भाउ सॼे हिन प्रोसेस में असांखे दुआऊं ॾींदड़, असांखे हिदायतूं ॾींदड़ साईं गुलाम कादिर खान मां रखे त मथे स्टेज ते तशरीफ़ खणो अचे। साईं सभिनी खे डस्टअप पिया कयो, सभु डस्टअप पिया कयो। हाँ डस्टअप पियो करे सभिनी खे। हाजी नाज़िर हुसैन निज़ामानी, साईं अनारदीन शाह, मोहम्मद यूसुफ कलमती, थोड़ा रस्तो बाबा आप लोग सामने से